खुशखबरी 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 अवांजे पंहिंजे शहर करमपुर बिजाणी में गौसिया मेडिकल स्टोर जो आगाज़ थी चुको है, जिते अव्हांखे बाज़ार खां घटि रेट ते सुठी क्वालिटी जूं मल्टीनेशनल दवाऊं मिली सघंदियूं। पतो गौसिया मेडिकल स्टोर, नज़र डॉक्टर हफ़ीज़ रहमान बिरोई, साम्हूं रोशन क्लिनिक डॉक्टर शबीर मंदायो, प्रोपराइटर सखावत अली चाचड़ ऐं शाहिद अली चाचड़ करमपुर। राब्ते लाइ नंबर 0309 34 17 253।